सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 5 सबक 12 सिंप्लीफिकेशन इबारती यानी बयानी सवाल सिंप्लीफिकेशन वर्ड प्रॉब्लम्स दोस्तनि ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां नाना आबिद। ॿारो पोएं सबक में असां ॾिठो त आम बयानी जुमलनि खे असां रियाज़ीअ जे इज़हार में कीअं तर्जुमो कंदा आहियूं या ट्रांसलेट कंदा आहियूं ऐं उन में असां कुझु मिसाल बि ॾिठा। हिन सबक में असां उन्हनि मिसालनि मां घणनि ई मिसालनि खे सॉल्व कंदासीं यानी हल कंदासीं। यानी उन जो पहिरीं असां रियाज़ीअ जो इज़हार यानी एक्सप्रेशन ठाहींदासीं ऐं पोइ उनखे सिंप्लीफाई कंदासीं। ॿारो असांखे ख़बर आहे त बयानी सुवाल हल करण लाइ असांखे पहिरीं उन शइ खे सम्झणो पवंदो आहे, उन लाइ पढ़णो पवंदो आहे। यानी पहिरियों मरहलो आहे रीड एंड अंडरस्टैंड। सॼी इबारत ध्यान सां पढ़ो, सॼी इबारत सम्झो त कहिड़ी मालूमात ॾिनल आहे, छा ॻोल्हणो आहे। उन खां पोइ डिटरमिन डेटा एंड रिक्वायर्ड, इहो ॾिसणो हूंदो आहे त घुर्बल छा आहे ऐं ॾिनल छा आहे ऐं उन्हनि खे अलॻि करे लिखणो हूंदो आहे। उन सां गॾु इशारनि वारा लफ़्ज़ यानी कीवर्ड्स ॻोल्हणा आहिनि जेके असांखे ॿुधाईंदा आहिनि त हिन जुमिले में या हिन बयान में कहिड़ी अर्थमेटिक ऑपरेशन इन्वॉल्व आहे, यानी प्लस थींदो, माइनस थींदो, मल्टीप्लाई थींदो, डिवाइड थींदो या जो थींदो। राइट एक्सप्रेशन, ॾिनल मालूमात खे ॻंढींदड़ अमलनि जो तयन कयो। ॾिसो त कहिड़ा अमल असां कंदासीं, उन खां पोइ नंढनि इज़हारनि जे सूरत में उनखे लिखो। उन खां पोइ जेके नंढा नंढा इज़हार ठहनि था उनखे गॾाए हिकिड़ो मुकमल रियाज़ी जो इज़हार लिखो। उन खां पोइ सिंप्लीफाई, इज़हार खे सादो कयो। ॿारो हाणे असां उहे सवाल हल कंदासीं जेके मिसाल जे तौर ते असां पोएं सबक में ॾिठा ऐं उन्हनि में असां कीवर्ड यानी इशारे वारा लफ़्ज़ ॻोल्हे चुका आहियूं। सो अचो त असां उन्हनि खे हाणे सॉल्व कयूं, अर्थमेटिक एक्सप्रेशन ठाहे। सभिनी खां पहिरीं सवाल आहे, शहर जे पार्क में 5 खजूर जा वण लॻल आहिनि, माली 3 ॿिया वण पोखे रहियो आहे। ॿुधायो त उन खां पोइ पार्क में केतिरा खजूर जा वण थींदा। यानी हिन में कीवर्ड्स असां ॾिसी चुका आहियूं त ॿी आहे यानी ऐं इन खां पोइ आहे। इहे असांजा कीवर्ड्स आहिनि जेके असांखे कुझु शयुनि ते इशारो था कनि। हिन में डेटा असां वटि छा आहे, डेटा असांखे मिलियल आहे 5 वण हिकिड़ा आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे 3 वण ॿिया बि आहिनि। सो इहो असांजो डेटा आहे। घुर्बल छा आहे, घुर्बल असांखे आहे त कुल केतिरा खजूर जा वण थींदा। हाणे अचो त असां हिननि खे लिखूं पंहिंजे तरीक़े सां त डेटा छा आहे, घुर्बल छा आहे ऐं तरीक़ो असां छा कंदासीं। हुन में 3 असां वटि आहिनि मरहला, डेटा, रिक्वायर्ड ऐं प्रोसेस। सो पहिरें हिसे में असां ॾिठो त डेटा असां वटि आहे पुराणा वण 5 आहिनि, ॿिया वण जेके आहिनि उहे 3 आहिनि। घुर्बल आहे कुल केतिरा वण थींदा। प्रोसेस असांखे ख़बर आहे त कुल जो आहे ऐं इहे जेके 2 असांजा कीवर्ड्स आहिनि उहे ॿुधाइनि पिया था त जोड़ आहे। सो उनजे करे असां प्रोसेस जोड़ जो कंदासीं। हिन डेटा में 2 सिर्फ़ु असां वटि आहिनि अदद, उन करे ॿिन्ही खे जोड़ कंदासीं। असांजो एक्सप्रेशन ठही वियो। असांजे रियाज़ी जे इज़हार में थियो 5 + 3। इन खे जॾहिं असां हल कंदासीं त उहो थींदो 8 ऐं जवाबु थींदो 8 वण। ॿियो सवाल आहे त असलम पंहिंजनि बिलोरनि मां 6 बिलोर क़ासिम खे ॾेई छॾिया। जेकॾहिं असलम वटि 18 बिलोर बचियल आहिनि त हिन वटि पहिरीं केतिरा बिलोर हुआ। हिन में बि असां जेको आहे कीवर्ड ते निशान लॻाए चुका आहियूं। डेटा ऐं ॾिसंदासीं रिक्वायर्ड छा आहे। डेटा असां वटि आहे 6 बिलोर, हीअ असांजी डेटा आहे जेके क़ासिम ॾेई छॾिया ऐं 18 बिलोर जे क़ासिम वटि बचियल आहिनि। इहा असांजी डेटा आहे। असां हिनखे हिते लिखी छॾियो। जेके ॾेई छॾिया आहिनि उहे 6 आहिनि, बचियल जेके आहिनि उहे 18 आहिनि। सवाल छा थो पुछे त पहिरीं केतिरा बिलोर आहे, यानी कुल केतिरा बिलोर आहे। कुल जो असांखे जवाबु ॻोल्हणो आहे। असां हिन मां हिननि टिनी कीवर्ड्स मां ॾिसी चुका आहियूं। असांजो प्रोसेस जोड़ थींदो। उनजे करे असांजो 2 अददनि ऐं हिकिड़े ऑपरेटर सां जेको ठहंदो एक्सप्रेशन उहो थींदो 6 + 18। उनखे असां सॉल्व कंदासीं त 24 जवाबु ईंदो ऐं जवाबु थींदो 24 बिलोर। जुमन शहर मां पतलून वठी आयो जेका 24 इंच डिघी हुई। जुमन जे पतलून जी माप 22 इंच आहे। ॿुधायो त पतलून केतिरो घटाइजे जीअं जुमन खे पूरी थिए। छो त 24 त हुनखे डिघी थींदी न, हाणे वीचारो कीअं पाईंदो, हुनखे कटणो पवंदो, घटाइणो पवंदो जीअं 22 इंचनि ताईं अची वञे। हाणे पुछे इहो पियो थो त हुनखे केतिरो कटे, केतिरो घटाइजे जीअं जुमन खे पूरी थी वञे। हुन में असां वटि डेटा छा आहे, जेकॾहिं असां डेटा ॾिसूं त असां वटि आहे 24 इंच जेका
ओरिजिनल जी लेंथ हुई यानी असल में 24 इंच डिघी हुई, खपे असांखे 22 इंच, इन जी उहा माप खपे जेका जुमन जी आहे। ऐं सवाल असांजो आहे, जो क्वेश्चन आहे उहो आहे केतिरो घटाइजे, केतिरो घटाइजे, इहो असांजो क्वेश्चन आहे। त हुन में असांजी डेटा छा थींदी, पतलून जी ड्रेग जेका आहे उहा 24 इंच आहे, जुमन जी माप 22 इंच आहे, घटाइण जी माप केतिरी आहे इहो असांखे ॻोल्हणो आहे। असांखे ख़बर आहे त घटाइण लाइ कट थींदी आहे, हुनजे करे ॿ असां वटि आहिनि अदद, हिकिड़ो ऑपरेटर, हुन जो असांजो ठही वियो 24 माइनस 22 एक्सप्रेशन, हुनखे असां सॉल्व कयो त 2 अची वियो जवाबु, ऐं जवाबु थींदो 2 इंच। असलम हिकिड़ो 250 रुपए वारो बाल सेल में 200 रुपए में वरितो। असलम खे केतिरी बचत थी, यानी हूअं त 250 में वठिया न, पर 200 में वठिया त पैसा बचसि न, केतिरा पैसा बचिया इहो बि थो पुछे। त हिन में जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि डेटा छा आहे, बाल जेको आहे उहो 250 वारो आहे, ऐं वरितो हुन में केतिरे में, 200 में वरितई। त पुछे छा थो असांखे, छा ॻोल्हणो आहे त बचत केतिरी थियसि। अचो त हिन में डेटा लिखूं असां वटि छा आहे। डेटा असां वटि आहे असल क़ीमत 250 रुपया, सेल वारी क़ीमत 200 रुपया, घुर्बल आहे बचत। असांखे ख़बर आहे त हिन में कट कबो, छो त बचत जॾहिं ईंदी आहे त उन कीवर्ड सां घणो करे कट ई थींदी आहे। सो ॿ असां वटि अदद आहिनि, हिकिड़ो ऑपरेटर आहे, उनजो एक्सप्रेशन जेको ठहंदो 250 माइनस 200 ठहंदो, ऐं उनजो जवाबु थींदो 50 रुपया। स्कूल जे लाइब्रेरियन खे हिकु शेल्फ में किताब रखणा आहिनि, हिक भेरे में हू 4 किताब खणी सघे थो, ॿुधायो त 8 चकरनि में हू केतिरा किताब शेल्फ ते रखंदो। हाणे 4 किताब खणी वीचारो वेंदो कंहिं दॿे मां जंहिंमें आहिनि उतां खणी हुनखे शेल्फ ते सेट कंदो। सो ॿुधायो त 8 चकरनि में हू केतिरा रखंदो। डेटा असां वटि छा आहे, डेटा असां वटि आहे त हर भेरे में 4 किताब आहिनि, ऐं उन खां पोइ चकर केतिरा आहिनि असां वटि, 8 चकर आहिनि, ऐं असांखे ॻोल्हणो छा आहे त केतिरा किताब कुल रखंदो। सो अचो त हिनखे असां लिखूं त डेटा रिक्वायर्ड ऐं प्रोसेस छा आहे असां वटि। सो हुन में असां वटि जेको आहे उहो डेटा आहे त हिक भेरे में 4 किताब खणंदो, हिक भेरे में 4 किताब खणंदो, ऐं भेरनि जो तइदाद केतिरा चकर कंदो, 8 चकर कंदो, ऐं कुल किताब रखंदो। असांखे ख़बर आहे त जॾहिं भेरा ऐं कुल वारो ईंदो आहे त असांखे ज़रब करणी हूंदी आहे। सो कीअं थींदी ज़रब, हिकिड़े भेरे में 4, वरी ॿिया 4, वरी ॿिया 4, वरी ॿिया 4, यानी चइनि जी ज़रब उन अदद सां थींदी थी वञे। सो हिन में 2 अदद आहिनि, हिकिड़ो ऑपरेटर आहे, थींदो 4 मल्टीप्लाई बाय 8 असांजो एक्सप्रेशन ठहंदो, ऐं इनखे 8 चऊं 32, इहो असांजो जवाबु थींदो 32 किताब। जेकॾहिं क्लास जे 20 ॿारनि मां हर को 3 वण पोखे त केतिरा वण पोखजंदा, यानी 20 ॿार आहिनि क्लास में, हर ॿार 3 वण पोखे थो। इन में जेको आहे असां डायरेक्ट कंदासीं, डेटा असांजी छा आहे त ॿार आहिनि 20 ऐं फी ॿार वण आहिनि 3, ऐं कुल केतिरा वण पोखींदा, हर को 3 पोखींदो, 20 ॿार आहिनि त छा थींदो असां वटि ज़रब थींदो प्रोसेस। हुनजे करे 20 मल्टीप्लाई बाय 3 बराबरि थींदो 60, जे जवाबु थींदो 60 वण। अज़ीज़ पंहिंजे 5 ॿारनि लाइ 20 टॉफ़ियूं ठाहियो, फी ॿार केतिरियूं टॉफ़ियूं थियूं। इन में बि असां जेका डेटा ॾिसूं त डेटा असां वटि आहे त कुल टॉफ़ियूं केतिरियूं आहिनि, 20 आहिनि, ॿार घणा आहिनि, 5 आहिनि। हाणे इन ॿारनि में असांखे विरहाणियूं आहिनि, फी ॿार ॻोल्हणो आहे। पहिरीं फी शइ ॾिनल हुई, हाणे फी ॿार ॻोल्हणो आहे। ॻोल्हण लाइ असांखे छा करिणो पवंदो, वंड जो प्रोसेस करिणो पवंदो। सो हिन में असां वंड कंदासीं, 20 खे 5 सां वंड कंदासीं, थींदो 20 डिवाइडेड बाय 5, इहो असांजो एक्सप्रेशन थींदो। इनखे वंड कंदासीं त 4 5 20, 4 टॉफ़ियूं हर ॿार खे मिलंदियूं। कपिड़े जे थान में 24 मीटर कपिड़ो आहे, उन थान मां केतिरियूं कमीसूं ठहंदियूं जेकॾहिं हर कमीस लाइ 3 मीटर कपिड़ो घुर्बल आहे। हिन में बि असांखे ख़बर आहे त हर कमीस लाइ 3 मीटर आहे, 24 मीटर कपिड़ो आहे, त ॾिसणो आहे त कमीसूं केतिरियूं ठहंदियूं। सो असांजो डेटा जेको थींदो उहो थींदो कुल कपिड़ो 24 मीटर, फी कमीस 3 मीटर, ऐं कमीसनि जो तइदाद असांखे ॻोल्हणो आहे। सो हिन में बि असांखे ख़बर आहे त हिन ऑपरेटर में वंड थींदी। सो इन में असां जेको आहे उहो 24 डिवाइडेड बाय 3 लिखंदासीं,
8 × 24 जवाब ईंदो 8 क़मीसूं। सालगिरह जी दावत में 12 ॿार शामिल हुआ। सभिनी ॿारनि खे हिक जेतिरो केक मिलियो। हर कंहिं जे हिसे में केतिरो आयो? हिन में कीवर्ड हर कंहिं आहे, इहो असांखे हर कंहिं ॻोल्हणो आहे। सो जॾहिं हर कंहिं ॻोल्हणो हूंदो आहे या फी कस ॻोल्हणो हूंदो आहे या फी ॻोल्हणो हूंदो आहे, रिक्वायर्ड हूंदो आहे, त उन सूरत में वंड थींदी आहे, असांखे ख़बर आहे। पर जेकॾहिं हर को मिलियल हूंदो आहे या फी मिलियल हूंदो आहे ऐं ॻोल्हणो हूंदो आहे टोटल, त उन में ज़रब थींदी आहे। हिन सवाल में असांखे ख़बर आहे त हीउ कीवर्ड असांखे इहो ॿुधाए थो त इन में वंड थींदी। सो अचो त असां ॾिसूं त हिन में असांखे मिलियल छा आहे। मिलियल आहे असांखे सिर्फ़ु 12 ॿार, ॿियो त कुझु बि कोन्हे मिलियल। हाणे वरी गौर कयूं था त छा मिलियल आहे या छा न। सो असां लिखूं था डेटा असां वटि छा आहे। डेटा हिकिड़ी त हीअ आहे 12 ॿारनि वारी, जेका असां हिते हाईलाइट करे छॾी आहे। उन खां पोइ असांखे छा आहे, सभिनी ॿारनि खे हिकु जेतिरो केक मिलियो, यानी केक हो त लिखियल त कोन्हे केतिरा केक हो। हिकिड़ो ज़ाहिर आहे हिकिड़ो हूंदो। जॾहिं असां चवंदा आहियूं त स्पेसिफाई न थियल हूंदी आहे शइ, त हमेशह हिकु हूंदी आहे। सो केक मिलियो यानी हिकिड़ो केक मिलियो, उनजे करे 12 ॿार ऐं हिकु केक, इहो असांखे मिलियल आहे। 12 ॿार ऐं हिकु केक। ॻोल्हणो आहे त फी ॿार केक केतिरो आयो। इन में असांखे वंड थींदी ऑपरेशन। ॿ अदद आहिनि, हिकिड़ो ऑपरेटर आहे, उन सां एक्सप्रेशन ठहंदो 1/12। उनखे असां हाणे पूरे में लिखंदासीं त 1/12 एतिरो हिसो हर ॿार खे केक जो मिलंदो। असलम पंहिंजी मिल्कियत जो अधु पुट खे ऐं चोथों हिसो धीउ खे ॾिनो। हिन वटि बाक़ी केतिरो हिसो बचियो? सो हिन में ॾिसो त 2 असां वटि कीवर्ड आहिनि, हिकिड़ो ऐं आहे ऐं ॿियो बचियो आहे। सो 2 कीवर्ड आहिनि, हुनजे करे घणो करे त हिन में 2 ऑपरेटर थींदा। अचो त असां ॾिसूं छा आहे असां वटि। डेटा असां वटि छा आहे ॾिनल। डेटा हिकिड़ो ॾिनल आहे त पुट खे अधु ॾिनई ऐं धीउ खे चोथों हिसो ॾिनई, इहो असांखे डेटा ॾिनल आहे। रिक्वायर्ड छा आहे त केतिरो हिसो बचियो, बचियल हिसो केतिरो आहे। हाणे असांखे जेको आहे हिते ऐं आहे त हुन लाइ ऑपरेटर थींदो जोड़, हिते बचियो आहे त हुन लाइ ऑपरेटर थींदो, जेको असांखे इशारो करे पियो थो, उहो थींदो कट। सो हिन में 2 ऑपरेटर्स थींदा। सो सभिनी खां पहिरीं अचो त ॾिसूं त आख़िर केतिरो ॾेई छॾियईं, यानी पुट खे अधु ॾिनई, धीउ खे चोथों हिसो ॾिनई। हिननि ॿिन्ही खे मिलाए जेको थींदो हिसो, उहो हिन ॾेई छॾियो। सो उहो ॾेई केतिरो छॾियईं, जेको उहो थींदो अधु प्लस 1/4। हिन ऐं जो जेको ऑपरेटर जोड़ हो, उहो असां हिते लिखी छॾियो, यानी हीअ हिन ॾेई छॾियो। हाणे जेको आहे बाक़ी हुन वटि कुझु बचियो। बचियो छा मां बचियो? मिल्कियत त कोन्हे लिखियल केतिरी आहे। असांखे ख़बर आहे जॾहिं न लिखियल हूंदो आहे त सॼो जेको हूंदो आहे उहो हमेशह हिकु ॾेखारींदो आहे। उहो कुल जेको हिसो या सॼो जेको आहे उहो हिकु हूंदो आहे, इशारो हिक जे तरफ़ हूंदो आहे। हुनजे करे असां हुनखे हिकु लिखंदासीं। हाणे छा थियो जो हुन वटि हिकु हो, उन हिक मां जेको आहे उहो हुन ॾेई छॾियो हीउ हिसो। हीउ जेको आहे उहो हिक मां ॾेई छॾियईं। हिन हिक मां असां हिनखे माइनस कंदासीं, तॾहिं असांखे जवाबु मिलंदो त बाक़ी केतिरो बचियो। यानी छा कंदासीं, असां ईअं बि करे सघूं था त पहिरीं हिन ॿिन्ही खे एड करे उन खां पोइ हिक मां माइनस कयूं, पर असां बहितर इहो ई कंदासीं जो हिकिड़ो ई एक्सप्रेशन ठाहे हुनखे हिकिड़े दफ़े में ई सॉल्व कयूं। सो असां ईअं लिखंदासीं हिनखे, मां मिटायां, असां हिनखे ईअं लिखी सघूं था, हुन वटि हिकु हो, उन मां हुन जेको आहे उहो हीउ जेको आहे उहो हिसो ॾेई छॾियो। हुनखे ईअं था सम्झूं त हिकिड़ो हिसो आहे, ठीकु आहे न, इहो हुन ॾेई छॾियो। हाणे बाक़ी हुन वटि इहो जेको थींदो हिन मां माइनस कंदासीं, उहो हुन वटि थींदो बचत, इहो हुन वटि बचियो, ठीकु आहे। सो अचो त असां हिनखे हाणे सही तरीक़े सां लिखूं, जेकॾहिं इहो सम्झ में अची वियो आहे त। मां हीउ मिटाए छॾियो ऐं इनखे मूं सही तरीक़े सां लिखियो। बचियो हिन वटि जेको उहो हिकु, हिन वटि कुल मिल्कियत ही, उन मां हीउ जेको ॾेई छॾियईं उहो। हाणे इनखे असांखे सॉल्व करिणो आहे। उन खां पहिरीं छा कबो त ब्रैकेट आहे असां वटि, उनजे करे ब्रैकेट जे अंदरि जेको आहे उनखे सॉल्व कंदासीं। असांजी एलसीएम थींदी 4, 4 हिक खे ज़रब कबी 4 खे ॿिनि सां वंड करे उन सां, त हिकु ज़रब 2 ईंदो, प्लस वारो निशान ईंदो ऐं हिकु ज़रब 1 ईंदो। हीउ छा थियो 2 प्लस 1 3,
सो असां वटि इहो थींदो 1 माइनस 3/4 ब्रेकेट असां जेको आहे उहो खोलींदासीं माइनस निशान ॾेई ऐं उनजो जवाब असां वटि ईंदो 1/4। सो अहिड़ी तरह असांखे इहो जवाब मिली वियो 1/4। ॿारो अहिड़ी तरह सां काफ़ी ज़बानी सवालनि यानी बयानी सवालनि जो तर्जुमो रियाज़े जे इज़हारनि में करे चुकासीं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।